अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहा हो बे न्यूज़। नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर है पहुचायूं पिया शहर फिरोज़ खां, जिते मिठाणी भरिसां फरीद देरो थाणे आॾो सोलंकी बिरादरी जो पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ चादर चौदीवार जो तक़दस पाईमाल करण ख़िलाफ़ मर्द ऐं औरतुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी शेर मोहम्मद उमर वक़ार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त कुझु ॾींहं अॻु पुराणे जतोई वासी इमाम दीन मशहूरी जे न्याणी शाइला घरां निकिरी वई हुई, जंहिंजो फरीद देरो पुलिस कूड़ो इल्ज़ाम डॉक्टर एजाज़ सोलंकी जे मथां लॻाए कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। जंहिं खां पोइ डॉक्टर एजाज़ सोलंकी जे गैर मौजूदगीअ में फरीद देरो पुलिस SHO लाइक़ अली ज़लदारी ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि जे घर ते चादर चौदीवार जो तक़दस पाईमाल कंदे घर में काह करे औरतुनि सां बदतमीज़ी तशदुद कयो वियो आहे। असां IG सिंध ऐं SSP नौशहर फिरोज़ सां मुतालबो था कयूं त नोटिस वठी मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे डॉक्टर एजाज़ सोलंकी तां कूड़ी FIR ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, नौशहर फिरोज़। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़।